मत मत हेलो मत मत अठो का हेलो 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 निकल अस्सलाम वालेकुम दोस्तों आज पंहिंजो बाग़ी से भई तव्हां ॾिसी रहिया आहियो STR सिंधी चैनल। अॼु हिकिड़े नए ब्लॉग सां गॾु तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। तव्हांखे ख़बर त आहे बरसाति जे करे केतिरा ई नुक़सान थी विया, घर तबाह थी विया। उहो ब्लॉग ठाहियो हुउमि, ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो ऐं तव्हांखे यकीन थियो हूंदो। तो असां हाणे चयो त पंहिंजे घर खे नई सही ठाहिण जे लाइ हीअ सफ़ाई करण आया आहियूं सभु दोस्त, जीअं जल्द खां जल्द पंहिंजे घर जी सफ़ाई करे नई सही प्रिपेयर कयूं, बल्कि नओं ठाहियूं। जीअं पंहिंजो घर त पंहिंजो घर हूंदो आहे, तव्हांखे ख़बर बि आहे। तो सभु दोस्त पंहिंजे कम में बिज़ी लॻा पिया आहिनि, असां बि आयल आहियूं ऐं असां कम खे छिकियूं वेठा आहियूं। जेतिरो थींदो जल्द खां जल्द पंहिंजे घर खे सेट करे पंहिंजे घर वापसि अचूं। सो हलो त तव्हांखे ॾेखारियूं छा छा था कनि छोकिरा वेठा। तो दोस्तो अॼु असां नओं हिकिड़ो व्लॉग ठाहियो। असां चयो त तव्हांखे ॾेखारियूं त असां पंहिंजे घर खे नई सही प्रिपेयर करण लाइ इहो जेको अॻु में घर हुयो उनखे सफ़ाई पिया करे वठूं, जीअं जल्द खां जल्द पंहिंजे घर वापसी कयूं। तो सॼी टीम असांजी हिते वेठी आहे, मतलब सभु टिकटॉक स्टार के स्नैक स्टार सभु मौजूदु आहिनि ऐं पंहिंजे कम सां लॻा पिया आहिनि। छाजे करे पंहिंजो घर हूंदो आहे। सो सभु हिन महिल कम में मसरूफ़ लॻा पिया आहिनि। ॾिसी सघो था हीअ उहा मशीन आहे जिते बाबा चवंदो पुट गाह ॾे त कुतिर कयूं। सो हीअ उहा मशीन आहे, यादि थी अचे ॾाढी। हीअ उहो खारो आहे जॾहिं मुंहिंजो अक्सर शो प्रोग्राम हलियो KTN चैनल ते, त तकड़ि हिनखे सेट कयो हुयमि जीअं जल्द खां जल्द सेट थी वठे ऐं अम्मा खे पंहिंजो प्रोग्राम ॾेखारियईं बाबा खे द अक्सर शो। तो हीअ मुंहिंजो घर हो जेको मुकमल तौर तबाह थी वियो आहे। हीअ सूरत हाल गाडर बाडर तबाह थी विया हलिया। हलो पोइ को मसलो ई न आहे। हीअ त तव्हांखे पहिरें व्लॉग में ॾेखारियो हुयमि। हीअ उहा जाइ जिते TV पई ऐं सभिनि घर वारनि हिते अची वेही द अक्सा शो प्रोग्राम ॾिठो हो ऐं हिन में वीचारे में माल लाइ बो हो। हिन बो बि सॼो ख़तमु थी वियो हलियो। हीअ हीअं छित थी वई हली ऐं साईंअ खे चवां कमु जारी कंदा अहिड़ा। हीअं उहो नलको जेको हक़ीक़त में एतिरो थधो पाणी सॼे ॻोठ में ॿियनि जाइनि ते बि हुयो पाणी, पर एतिरो मिठो न हो जेतिरो हिन नलके जो असांजे जो मिठो हुयो। सो जॻहियुनि जी सूरत हाल काफ़ी पुराणियूं हुयूं। तव्हांखे शुरूअ में ॿुधायमि तव्हां अमीर न आहियां, असां पाण मिडिल क्लास जा माण्हू आहियूं। सो कमु जारी लॻो पियो आहे। आउं बि कुझु कमु करे वेठा आहियां, उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। छाजे करे जेकर व्लॉग ठाहींदुसि त तव्हां चवंदो पाण त कमु करे कोन वेठो, रुॻो थो ॿियनि खे दर्स ॾे। सो इंशाल्लाह असां बि कमु कयूं था ऐं कोशिशि आहे त जल्द खां जल्द पंहिंजो कमु पूरो कयूं। सो दोस्तो हीअ कमु जारी लॻो पियो आहे। छोकिरा सफ़ा कम खे छिके वेठा आहिनि। वग़ैरह छा सूरत हाल आहे, छा थो सम्झी त घणनि ॾींहंनि में सफ़ाई करे ईंदे? 10-15 ॾींहं इलाही इन। सो कम खे छिकियूं था वेठो। इहा असां अयाज़ भाई अयाज़ तो कॾहिं कोडर त खई कान्हे बाबा। घर तबाह थी विया आहिनि त नेठि पंहिंजी कोशिशि करणी पवंदी। हा छा था चवणु चाहियो इम्तियाज़ छा माशूक? असांजो चवण इहो आहे त जेको आहे असांजी कोशिशि इहा आहे त कर्ज़ बर्ज़ खणी मोहन तबाह थी विया आहिनि। कमनि जा टुकड़ा आहिनि अलाह करे जेको कमनि ते जेके तक़रीबन पाणीअ में सड़ी विया आहिनि, उहो हिकिड़ा दफ़ो बचियो आहे। का बि शइ नज़र कान थी अचे। पोइ दुआ करे 10-15 ॾींहं में असां जेको आहे जॻह ठाहे अथऊं सिरूं अलहमदिल्ला पंहिंजी जाम आहिनि, गाडर बि आहिनि। बाक़ी सख़्तु ज़रूरत पवंदी सीमेंट ऐं लोह जी। सलाह वॾो आहे, अलाह मूंखे कोन छॾींदो, हर ग़रीबनि खे अलाह ॾींदो। सो कम खे बाक़ाइदा छिकियूं था वेठा। इंशाल्लाह जल्द खां जल्द उहो व्लॉग बि ठाहे पोइ त जीअं जॻह मुकमल ठही वञे। अञा त हाली फ़िलहाल सफ़ाईअ में मसरूफ़ लॻा पिया आहियूं। अलाह बहितर कंदो, अलाह बहितर करण वारो आहे। तो अंसार साहब छा चवण आहे, छा थो सम्झी घर ठहंदा न ठहंदा? इंशाअल्लाह अलाह में उमेद आहे। फसल सभु सड़ी विया आहिनि, बाक़ी एकड़ ॿ कम बचियो आहे, उहो बि मथां ईअं थियो। अलाह में उमेद आहे त पंहिंजी महिनत मज़दूरी करे त बि घर खे ठाहिणो आहे। पंहिंजो अबाणो वतन या अबाणा घर त न आहे, न छॾिया। सो बिल्कुलु कम खे जारी रखूं था। राशिद बि असां सां गॾु वेठो आहे। तुंहिंजो छा चवणु आहे बाप? मायूस लॻो पियो टिकटॉक स्टार एतिरा फॉलोअर वरी हीउ कमु करणु वॾी ॾुखी ॻाल्हि भाई। न ॾुखी ॻाल्हि कान्हे, असांखे त पंहिंजो कमु कंदे फ़ख़ुरु थो थिए। ऐं हिन ॿोॾे सूरत ने सैलाब केतिरी तबाही करे छॾी, तक़रीबन पूरी सिंध तबाह करे छॾी अथई। ऐं हुन में असांजो टुकड़ो बची थो वञे, घर तबाह वञे, फसल तबाह वञे। पोइ बि पंहिंजी हिमत तहत घर खे ठाहियूं था, बाक़ी अलाह ॾींदो ठाहींदासीं।
बिल्कुल बाबा टिकटॉक ते खणी केतरा फॉलोअर्स हुजन पर ज़ाती ज़िंदगी माण्हूअ जी इलाही चेंज हूंदी आहे। हू खणी तव्हांखे एंटरटेन करण जे लाइ एतिरी महिनत कंदा आहियूं। खणी कीअं बि हुजूं अंदरूं ॾुख में हुजूं सुख में हुजूं तव्हांखे उहा शइ महसूसु न कराईंदा तव्हांखे सिर्फ़ु तव्हांजे चेहरनि ते मुर्क अर्पण जे लाइ असां फ़नी वीडियोज़ ठाहींदा आहियूं। बहरहाल हिन महिल सिचुएशन अहिड़ी आहे जो कुझु चई नथा सघूं। बहरहाल ऐं कम खे जारी रखूं था वेठा। सो हिन महिल सूरत हाल घर जी हीअ लॻी पई आहे कम खे छिकियूं वेठा आहिनि छोकिरा। हीअ हालत त थी वई सुठी। बहरहाल कम खे जारी रखूं था पिया ऐं तव्हांखे व्लॉग जे ज़रिए ॾेखारियूं था त घर जी सिचुएशन कीअं तबाह ऐं बर्बाद थी चुकी आहे। हीअ सिचुएशन हेॾो वारा घर बि असांजा पाड़े वारा आहिनि उन्हनि जा बि तबाह लॻा पिया आहिनि सॼा। ही बाबा गाडर निकिता आहिनि ही हर शइ तबाह खटूं बटूं तबाह थी वियूं। तो वरी ही जेको पासो आहे ही पासो वरी असांजा जेको सोट आहिनि आहियूं त जॉइंट फैमिली आहे असांजी सॼी। सो हुनजो कमिरो हुई वरी ही उन्हनि जा कमरा हुया सॼा तबाह थी विया हलिया पोयों वञी किरिया आहिनि। पोयों एॾी बरसाति हली जो कम ई लही विया हलिया। सो असांजी अल्हम्दुलिल्लाह फैमिली वॾी आहे जॉइंट फैमिली आहे इलाही फैमिली आहे। अध खां वधीक तव्हां वधीक जेके दोस्त सुञाणींदा हूंदा कहिड़े शहर जा जेके ॾिसंदा हूंदा उन्हनि खे त ख़बर आहे किन किन खे कान ख़बर हूंदी। सूरत हाल कुझु अहिड़ी थी वई आहे। बहरहाल कम खे छिकियूं था जल्द खां जल्द इंशाअल्लाह उहो व्लॉग जल्द खां जल्द अपलोड करण जे असांजो घर मुकमल तौरु ठही वेंदो। हिन महिल तव्हांखे त सूरत हाल जी ख़बर आहे त ज़मीनियूं तबाह थी वियूं आहिनि फसल तबाह थी विया हलिया। ॿिए तरीक़ा असांजी अर्निंग कान्हे जो असां तकड़ि में रिकवर करे वठूं घरनि खे। बहरहाल जेतिरो थी सघियो जेतिरी कोशिशि थी उन जे हिसाब सां ई हूंदो घरु उहो बि तव्हांखे ॾेखारे पियो था मुकमल असांजो घरु थी वियो हलियो। बहरहाल स्टेप बाय स्टेप माना डेली जे व्लॉग हाणे डेली व्लॉग्स अपलोड कबा ठीकु आहे छाजे करे हाणे कमु यूट्यूब जो करिणो आहे हितां बि अर्निंग थींदी त बहितर सां सम्झी सघो था। सो हलो वधीक थोरो घणो कमु कयूं पोइ इनशाला व्लॉग खे इन था कयूं। हीअ माल लाइ जॻह हुई माल लाइ हुयो हिते सिस्टम माल ॿधल हूंदो हिते मुंहिंजी मेंहिं ॿधलियूं हुयूं हिकु ऐं ॿ। पहिरियों हिकिड़ो व्लॉग ॻोठ ठाहियो हुअमि ॿनीअ वारो हुन में ॿुधायो न मुंहिंजी हिकिड़ी मेंहिं वीचारी गुज़ारे वई। सो हीअ ॿिनि मेंहिनि जो हुयो। सो हिकिड़ी मेंहिं त गुज़ारे वई हिकिड़ी आहे अञा। सो हीअ मेंहिनि जे लाइ हुयो सिस्टम। ऐं हीअ ॾे असांजे पाड़े जा घर बि तव्हां ॾिसी सघो था त तक़रीबन तबाह थी चुका आहिनि। ऐं हीअ मुर्शिद साईं अया साईं जो घर हो इहो मुकमल थोरो तबाह थियो। असांजा डिस्कस हिन घर में थींदा व्लॉग्स जे बारे में यूट्यूब जे बारे में फेसबुक जे बारे में हर शइ जे बारे में हीअ हूंदा। हीअ असांजो बोरची खानो हुयो जिथे आउं स्कूल खां वापसी ते अची मानी खाईंदो हुअमि। पुराणियूं यादियूं पुराणियूं थी वियूं बसि उन्हनि खे हाणे माज़ीअ खे नथो दोहरायां। बहरहाल सो जस्ट वॉच इट बाय व्लॉग। तो दोस्तों इंशाअल्लाह वरी जल्द मुलाक़ात कंदासीं हिकिड़े नए व्लॉग में। तेसि ताईं ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह बहितर कंदो अल्लाह बहितर करण वारो ई आहे। सो इंशाअल्लाह दुआ में याद उम्मीद है त हीउ व्लॉग पसंदि आयो हूंदो तव्हांखे। जल्द खां जल्द सब्सक्राइब कयो चैनल खे ऐं इहो बेल आइकन जेको आहे उनखे वॼाए छॾियो।